कुरान पढ़ण वारी कुरान पढ़ण वारी उम्मत खे हिदायत ॾे उम्मत खे हिदायत ॾे हिन बूंदी मोबाइल खां हिन बूंदी मोबाइल खां अल्लाह हिफाज़त ॾे अल्लाह हिफाज़त ॾे अॼुकल्ह था उथी निंड मां पहिरियों था फ़ोन खणो अॼुकल्ह त उथी निंड मां पहिरियों था फ़ोन खणो कुरान नमाज़ खबदे वीडियो की क्लिप था ॾिसो कर कोई राती को कर कोई राती को रब शौक़ इबादत दे रब शौक़ इबादत दे जो चेत सिग्नल जो कर जो घटबो कुरान जे महफ़िल जो जो बोलो चेत जो सिग्नल जो चर्चो घटबो कुरान जे महफ़िल जो नई रसूल खे काराम दे अल्लाह ज़हानत दे अल्लाह हिदायत दे रब वक्त घणो सारो गुज़रे थो मोबाइल में हर माण्हू जे दिल ते हथ रखे त पंहिंजो वक़्तु मोबाइल ते घणो थो गुज़रे ओ रब वक़्तु घणो सारो गुज़रे थो मोबाइल ते शैतान नहूसत जो थो ज़ंग चढ़े दिल ते शैतान नहूसत जो थो ज़ंग चढ़े दिल ते हिन शर खां बचा रब हिन शर खां बचा रब तूं शौक़ तिलावत ॾे आमीन ओ हिन शर खां बचा रब तूं शौक़ तिलावत ॾे अल्लाह हिदायत ॾे ओ जिते जाइज़ महदूद मोबाइल क्यों कुरान जे हुक्म दे हिन दिल खे माइल क्यों ओ जिते जाइज़ उत भी महदूद मोबाइल क्यों कुरान जे हुक्म दे पंहिंजी दिल खे माइल क्यों रब अहिड़ी कयो नियत रब अहिड़ी कयो नियत जज़्बात खे ताक़त ॾे अल्लाह हिदायत ॾे तस्बीह तिलावत अज़कार खे वक़्तु ॾियो हिन मूज़ी मोबाइल खां अज़कार खे वक़्तु
इयो रब तौर वहिया वारो रब तौर वहिया वारो कुछ ऐसे विलायत दी अल्लाह हिदायत दी हीले बाग छदे कुरान सा दिल लायो चौबन किया से कबूल करे ओही अंगेट बाग छदे कुरान सा दिल लायो इन अरिश मोल्ला दे मेहमान सा दिल लायो ओही अरिश को अल्लाह दे मेहमान सा दिल लायो हिन उम्मत के बीहर हिन उम्मत के बीहर रब शान शराफत दी रब शान शराफत दी दिलदार रब रोशन कुरान रहे दिल में इकराज सदा गुरु ओ रब गारो दिल गारो रब रोशन करगा गुरु कुरान रहे दिल में इकराज सदा गुरु सोहराब संगत सभिनी सोहराब संगत सभिनी कल्ब ने खे तहारत दी अल्लाह हिदायत दी सोहराब संगत सभिनी सोहराब संगत सभिनी कल्ब ने खे तहारत दी अल्लाह हिदायत दी ओ कुरान पढ़ण वारी कुरान पढ़ण वारी उम्मत खे हिदायत दी उम्मत खे हिदायत दी हिन मूदी मोबाइल खां अल्लाह हिफाज़त दी अल्लाह हिफाज़त दी।